बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियों लर्निंग मैनेजमेंट सिस्टम में भलीकार दोस्तों। पाण अॼु माइक्रोसॉफ्ट एक्सेल में फार्मूला जे बारे में पढ़ंदासीं। अॼु पाण एवरेज जो फार्मूला सिखंदासीं त एवरेज कीअं कढिजे। एवरेज कढण लाइ सभ खां पहिरियां त असांखे कुझु अंक घुरिबल हुजनि जंहिं जी एवरेज कढिजे। मिसाल तौर ते मां स्कूल में प्रेज़ेंट ॿारनि जी एवरेज कढणु चाहियां थो त हीअ पहिरीं 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 मुख़्तलिफ़ तारीख़ूं मां लिखियूं आहिनि। हितां खां शुरू था कयूं पाण मंडे पढ़ंदासीं एवरेज। मां ॾींहं लिखिया आहिनि त मां टोटल लिखां थो त केतिरा ॿार स्कूल में आया आहिनि। पहिरें ॾींहं ते मिसाल हिकिड़ो 490 490 480 470 460 480 485 संडे आहे, संडे खे ब्रेक था ॾियूं 440 30 490 400 478 455 420। दोस्तों हाणे ॾिठो तव्हां त मां इहे डेज़ लिखिया। हिननि डेज़ खां पोइ पाण हिननि जी एवरेज कढंदासीं। एवरेज कढण लाइ इक्वल टू बराबरि AVERAGE एवरेज जो फार्मूला आहे। नंढी हिनखे शुरू कंदासीं, हुन खां पोइ पाण हिनखे सिलेक्ट कंदासीं। सिलेक्ट करण खां पोइ पाण खे कॉमा ॾेई अलॻि कंदासीं। वरी ही ॿिया डेज सिलेक्ट कंदासीं, वरी कॉमा ॾेई अलॻि करे वरी ही डेज सिलेक्ट कंदासीं। हिनखे बंदि करे ब्रैकेट में ऐं एंटर कंदासीं त 465.92 असांजी एवरेज आई। इन जो मक़सदु इहो आहे त एतिरा ॿार एवरेज जेका ॿारनि जी आहे डेली अचनि था। 465 ॿार तक़रीबन डेली स्कूल अचनि था, जेका एवरेज कढिजे थी। पर कॾहिं घटि था अचनि, कॾहिं वधि था अचनि। कॾहिं 420 आया त कॾहिं 480 आयो आहे त कॾहिं 470 आयो आहे। पोइ पाण जॾहिं हुनजी एवरेज था कढूं ॿारनि जी त एवरेज छा बीहे थी, उहा एवरेज ई हीअ आहे 465। एवरेज हिकु शइ ई परसेंटेज जेका थींदी आहे उहा ॿी शइ थींदी आहे। पाण हिन फार्मूला में सिर्फ़ु एवरेज कढणु सिखी आहे। दोस्तों अॻिले सबक़ में मां वटि तव्हांखे कोई हिकु ॿियो फार्मूला ॿुधाईंदुसि। तेसिताईं